जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। मुंहिंजो पहिरियों बि हिकु चैनल आहे हुनर मुस्कान का, जंहिं ते मां सभु रेसिपीज़ सिंधी वीडियोज़ विझंदी आहियां, पर उहे सभु जेके आहिनि हिंदी लैंग्वेज में हूंदा आहिनि, सिंधीअ में न हूंदा आहिनि। जाम व्यूअर्स जी डिमांड ते मां इहो चैनल हाणे शुरू थी कयां, जंहिंमें मां सभु रेसिपीज़, सभु वीडियोज़, जंहिंमें कथाऊं, सिंधी कल्चर ते वीडियोज़ हूंदा, सभु सिंधीअ में ई हूंदा। मां आशा थी कयां त जीअं तव्हां हुन चैनल ते मूंखे प्यार और आशीर्वाद ॾिनो आहे, तीअं मूंखे इन ते बि साथ ॾींदव। अचो त हिन नई राह ते क़दम था वधायूं और सिंधियत खे असां अॻियां वधाईंदासीं सिंधी ॿोलीअ सां। मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी खे ज़रूरु सब्सक्राइब कजो और बेल आइकॉन विझण न विसारजो, जीअं तव्हांखे नोटिफिकेशन अचे त मां नई रेसिपी विधी आहे। त अचो पोइ मिलूं था नई रेसिपीअ में। जय झूलेलाल।